अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां मोहम्मद यासीन है। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों अॼु की हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त सिंध जी फेमस ऐं मशहूरु गुलकारा जेका आहे फ़ाइज़ा अली, उन जी ज़िंदगी बाबति में मां अॼु तव्हांखे कुझु ॿुधाइण वारो आहियां, त वीडियो खे शुरू खां आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। ऐं अॼु की हिन वीडियो में मां तव्हांखे मुख़्तसिर कुझु ॿुधाईंदुसि त फ़ाइज़ा अली फेमस कीअं थी ऐं हुन जी जेका असुलु कहाणी आहे फ़ाइज़ा अली किथां जी आहे ऐं हुन जी राह जेका किथे हूंदी हुई, इहो मां तव्हांखे हिन वीडियो में सॼो कुझु ॿुधाइण वारो आहियां। त दोस्तों अचो त हिन वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों फ़ाइज़ा अली हैदराबाद शहर में पैदा थी ऐं उन जी ॾाॾी नाज़िया परवीन पिणु सिंगर हुई ऐं उन जी वालदा बाबरा परवीन ऐं शबाना परवीन बि सिंगर हुई। जॾहिं फ़ाइज़ा अली खां पुछो वियो हुयो त जॾहिं तव्हांजी वालदा ऐं तव्हांजी नानी परवीन आहिनि त तव्हां फ़ाइज़ा अली छो थियो? ऐं इन ई सवाल ते फ़ाइज़ा अली जवाबु ॾिनो त मुंहिंजो जेको गानो हुयो यारी रख मूंसां मिठा, इहो मुंहिंजो तमामु घणो सॉन्ग मक़बूल ऐं मशहूरु थी वियो, जंहिंजी वजह सां मूंखे फ़ाइज़ा अली सॾिराइणो पियो ऐं उहो ई नाम मां पंहिंजो रखी छॾियो। फ़ाइज़ा अली खे मौसीक़ी उस्ताद सेखारण वारा हुया, जेके उन जा नाला मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। उस्ताद पीर बख्श ऐं उस्ताद खान बलोच, ऐं उहे ई फ़ाइज़ा अली जा उस्ताद आहिनि जंहिं फ़ाइज़ा अली खे ॻाइणु सेखारियो हुयो। ऐं हिन वक़्त ताईं फ़ाइज़ा अली जा 40 खां मथे शो बि पिणु थियल आहिनि। फ़ाइज़ा अली पंहिंजी मौसीक़ीअ सां तमामु घणो प्यारु करे थी ऐं हूअ अॻिते वधणु चाहे थी ऐं हिन वक़्तु हूअ टिकटॉक ते बि तमामु घणी मशहूरु ऐं फेमस आहे ऐं हुन जी हिन वक़्तु काफ़ी टिकटॉक ते फैन फॉलोइंग बि तमामु घणी आहे। ऐं हिन वक़्तु फ़ाइज़ा अली तमामु घणी मशहूरु फ़नकार बणिजी चुकी आहे ऐं जीअं त हूअ मुमताज़ मौलाई सां बि पंहिंजा डुइट सॉन्ग काफ़ी कढी चुकी आहे। ऐं दोस्तों तव्हांखे त ख़बर आहे मुमताज़ मौलाई हिन वक़्तु तमामु घणो सिंध जो मशहूरु फ़नकार आहे ऐं जीअं त हुन सां फ़ाइज़ा अली जा डुइट सॉन्ग बि पिणु आहिनि। तव्हां सम्झी सघो था त मुमताज़ मौलाई हिन वक़्तु केतिरो मशहूरु सिंगर आहे ऐं उन ई सां गॾु फ़ाइज़ा अली जा काफ़ी डुइट सॉन्ग बि आहिनि ऐं हिन वक़्तु फ़ाइज़ा अली तमामु घणी मशहूरु ऐं वायरल बि पिणु थी चुकी आहे। त दोस्तों ही हुई फ़ाइज़ा अली जे टॉपिक ते कुझु ॻाल्हियूं जेके मूं अव्हां दोस्तनि सां शेयर कयूं ऐं फ़ाइज़ा अली जी कुझु बायोग्राफी मां अव्हां दोस्तनि सां शेयर कई। ही हुई अॼोकी वीडियो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी पसंदि आई हुजे त मुंहिंजी हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट्स कंदा ऐं असांजे चैनल ते जेकॾहिं तव्हां पहिरियों दफ़ो आया त असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।